والصلاة والسلام على سيدنا المرسلين خاتم النبيين محمد وآله وصحبه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون آمنت بالله صدق الله العظيم अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद आहे कि ईमान वारो तव्हां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं जो फ़र्ज़ कया विया उन शख़्सनि जे मथां जेके अॻे तव्हां खां हुआ ताजो तव्हां मुद्दती परहेज़गार बणिजी वञो। हिजरत जे ॿिए साल शोबान जे महीने में अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात रोज़नि खे फ़र्ज़ फरमायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा जो इहो पहिरियों रमज़ान हो रोज़नि जो पहिरियों रमज़ान हुयो। इन रमज़ान में वरी बदर में 17 तारीख़ वॾी आज़माइश यानी पहिरियों साल रोज़ा फ़र्ज़ थिया 2 हिजरी में ऐं जंग बदर बि आहे 2 हिजरी में। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम जिहाद ते निकिता रमज़ान जे रोज़े सां। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात उन्हनि जी मलाइकनि सां मदद फरमाई। 5000 मलाइक आसमान खां लही आया महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सहाबनि जी हिमायत कया। इहो अज़ीम वाक़ियो आहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात पंहिंजे महबूब खे अज़ीम फ़तह अता फरमाई। इस्लाम जो वॾे में वॾो दुश्मन अबू जहल जेको हिन जंग में क़त्ल थी वियो उन जो मौत। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद में ईमान वारो तव्हां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं जो तव्हां खां अॻियुनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया कमा कुतिब अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम जीअं जो तव्हांजे अॻियुनि जे मथां रोज़ा इहो छो थो फरमाए रहो जीअं तव्हांखे यकीन थिए रोज़ो नई इबादत न आहे बल्कि क़दीम इबादत आहे। ईअं न चइजे त हिन उम्मत जे मथां अलाह रोज़ा फ़र्ज़ कया पर इहो रोज़े जो जेको अमल आहे रोज़ो जेका इबादत आहे इहा हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ऐं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात उनखे ज़रियो बणायो तक़वा जो परहेज़गारी। रोज़ो आहे बचण न साईं बचियो न त रोज़ो कीअं माण्हू रोज़े खे बचाए थो खाइण खां पीअण खां लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह ताला जो इरशाद मुबारक सही आहे रोज़ो जेको आहे सो बचाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे पाण फरमाइनि था पिया ए जवानो ए जवाननि जी जमायतो जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ा वसाइल आहिनि तव्हां निकाह करे सघो था त निकाह कयो वरन तव्हां पंहिंजी निगाहनि खे बचायो निगाहनि खे पंहिंजी नज़रुनि खे बचायो। वॾो हिकिड़ो अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे हिकिड़ो ज़रियो ॾिनो आहे। गुनाह जी इब्तिदा थी नज़र मां थी अल्लाह ताला तो फर्ज़ नज़रुनि खे बचाए जंहिंजूं अखियूं ॿियनि जे ॾिसण खां बचियल आहिनि न उनखे पंहिंजी घरवारी ॾाढी प्यारी हुजे जेको हुते हुते मोह हणे हुते मोह हणे उनखे उनजी जीउ पंहिंजे नंग सां पंहिंजी हिलाल औरत सां न लॻंदी इहा बि हिकिड़ी हिकमत आहे। ऐं इंसान जे अखि जे अंदरि हिकिड़ी कुदरती कैमरा रखियल आहे कैमरा फोटो जेका कढंदी आहे का सूरत पसंदि अची वञे माण्हू थोरो पुराणो थी वेंदो पर उहा सूरत हुनजे दिमाग़ में उहा न थी निमाज़ पढ़े घर में हुजे ॿाहिरि हुजे हींअर हिकिड़ो बुत हुनजे दिमाग़ में पियो आहे हिकिड़ी सूरत पई आहे बुत पियो आहे पोइ जंहिंजे दिमाग़ में बुत पियो हुजे त अलाह जी इबादत कीअं कंदो पोइ कीअं निमाज़ पढ़े कीअं ख़ुदा जी तस्बीह हमद कंदो। निगाहनि जो पाक करणु ज़रूरी आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात में जेकॾहिं तव्हां वटि असबाब आहिनि त निकाह कयो जवानो जे न त पंहिंजी निगाहनि खे बचायो पर जेकॾहिं टियों अमर जेको आहे अलाह जे महबूब जो उहो ई जेको आहे जो अलाह जे महबूब फरमाए टियों अमर कहिड़ो अमर हुयो उहो हीउ अमर हो त जेकॾहिं तव्हांजो नज़रूं नथियूं बची सघनि त पोइ तव्हां रोज़ा रखो हा छोजो तव्हां ऐं असांजे नफ़्स जो इलाजु जेको आहे सो रोज़नि में रखियलु आहे। अलाह जे महबूब फरमाईंदा रोज़ा रखो रोज़ा रखंदव न त तव्हांजी ख़वाहिश जेका आहे उन में ख़तमु
रोज़ो पंहिंजो जॾहिं असरु ॾेखारींदो न त तव्हांजूं नज़रूं कमु न कंदियूं, तव्हांजी ज़बान तव्हांजा कन कमु न कंदा, तव्हांजो जिस्म ई कमु न कंदो। जेतिरी रोज़े में सख़्ती हूंदी, शिदत हूंदी, ओतिरो नफ़्स जे मथां बबाल आहे। ऐं मज़ो बि त वरी उन रोज़े में आहे न जंहिंमें उञ बि हुजे, बुख बि हुजे, उहो रोज़ो खोल त पोइ रोज़ो बि त उहो ई रोज़ो आहे। बाक़ी जेको माण्हू थधियुनि में वेठो आहे, आराम करे थो पियो, हुनखे सॼी ॾींहुं ईअं गुज़री वियो थधि, हुन त का महसूस ई न कयो। इफ़्तार जे टाइम जे अंदरि त हुनखे को फ़र्क़ु ई न थींदो, का शइ न आहे। जेसी शिदत पैदा नथी थिए एसि ताईं रोज़े जो असरु इंसान जे वजूद ते न थिए। अलाह जी हिकमत आहे, मालिक जी हिकमत आहे, जेको 11 महीना पंहिंजे माण्हुनि खे खाराए थो पियो। छा 12हों महीनो जेको आहे सो अलाह असांखे रोज़ा रखाए, छा हुनजे लंगर में कमी अची वई छा? पोइ बि सहरी इफ़्तार खे केॾो था खाऊं? पोइ त मूं खाऊं 3 वेला, हिकिड़ो वेलो जेको आहे टिनि जे बराबरि आहे, अहिड़ो मुक़ाबिलो। पर त सहीरू इन सुहूर बरकत, फरमाए त सहरी कयो, छोजो सहरी जे अंदरि बरकत आहे। पर सहरी जो खाधो खाईंदो अलाह तव्हांजी रोज़ी में बरकत कंदो। यहूदियुनि वटि सहरी न हूंदी, असां वटि सहरी आहे न। ऐं अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सहरी खे लाज़िम करे वठो, छोजो इहो खाइणु इबादत में आहे। इहो खाइणु सहरी वारो इहो इबादत में दाख़िल आहे। इन में हिकमतूं आहिनि मालिक जूं। हिकिड़ी निंड थी क़ुर्बान थिए, माण्हू उथे थो पियो, उथणु बि ॾाढो मुश्किल आहे, खाइण खां वधीक त उथणु मुश्किल आहे, उथणु केॾो ॾुखियो थिए थो। हिकिड़ी इहा तकलीफ़ आहे, इहा बि नफ़्स जे ख़िलाफ़ु आहे। नफ़्स चाहे थो त इहो पिया हुजां, मां उथां ई न, अञा बि देरि सां उथां। पर इहो पहिरियों त नफ़्स जो तर्क इहो आहे जो निंड खे माण्हू क़ज़ा थो करे पियो, उनखां पोइ वरी सहरी करे थो पियो, सहरी बरकत वारी। उनखां पोइ वॾे एतमाम सां हिकिड़े नेक इरादे सां रोज़े खे रखे थो पियो। सॼो ॾींहुं हुनजे मथां कार बंदि आहे ख़ुदा जी बंदगी जे अंदरि। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ईअं न सम्झे त अलाह पंहिंजे ॿारनि जे मथां वबाल रखियो आहे, न, बल्कि अलाह रोज़ो तोहफ़ो करे ॾिनो आहे। फरमाए त अय्याम महदूदात, रब तो फरमाए त ॾींहं ॻणियल अथव। रोज़नि जा या 29 या 30 ॾींहं ॻणियल आहिनि। ऐं ॾिसो था न, रोज़ा त ॻणनि था, पर बेरोज़ा त वधीक था ॻणनि। छलनि कंहिं मौली ते नज़र में साईं अॼु काओ रोज़ो आहे न बाबा। अय्याम महदूदात, उहो करीब रब थो फरमाए त ॾींहं ॻणियल अथव। ऐं ॾींहं ॻणियल छो थो फरमाए? ऐं इहो जेको हिकिड़ो ॾींहुं रोज़े वारो जेको इंसान जो गुज़री वियो न मोमिन जो, वरी क़यामत ताईं ॾींहुं न मिलंदुसि। हा, ईअं हदीस पाक में आहे। पाण फर्ज़ हिकिड़ो रोज़ो रमज़ान जो जेकॾहिं कंहिंखां क़ज़ा थी वञे, उन जे बदिले में 12 महीना रोज़ा रखे, उन हिकिड़े रोज़े जे, पर त बि उन रोज़े जी बराबरी न करे सघंदा। 12 महीननि जा रोज़ा सम्झे न। कंहिंमें ईअं बि फरमान आहे त उमिरि भर रोज़ो रखे, पूरी उमिरि, हिकु रोज़े जे बदिले में पूरी उमिरि रोज़ो रखे न। अहले तसो फरमाइनि था पिया सॼी ज़िंदगी जा रोज़ा रमज़ान जे रोज़े जे बराबरि। तंहिं करे अलाह ताला अय्याम महदूदात, ॾींहं जेके ॾिसो ॻणियल। ख़बरदार, इहो जेको ॾींहुं अॼोको गुज़री वई न मोमिन, वरी ज़िंदगी में तोखे कोन मिले। ॿियो रमज़ान मिली सघे थो, पर हे जेको क़ज़ा तो जेको तो रोज़ो कयो आहे न, इहो रोज़ो वरी तोखे कोन मिले। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते थो फरमाए, फमन कान मिनकुम मरीदन औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र। पोइ तव्हां मां जेकॾहिं को मरीज़ आहे या सफ़र ते आहे त पोइ उनजे लाइ ॿियनि ॾींहंनि जो ॻाणाटो कबो। सफ़र वारे जे मथां फ़र्ज़ु रोज़ो न आहे, रखे त अल्हम्दुलिल्लाह फ़र्ज़ियत अदा थी वेंदसि। मरीज़ आहे, मरीज़ खे बि अलाह ताला मजबूर कोन कयो आहे त तोखे केॾी बि शिदत आहे, तकलीफ़ आहे, तो रोज़ो रखे, न, उनखे बि अलाह ताला रियात फरमाए थो। हा, वरी पोइ क़ज़ा कंदो, रमज़ान गुज़री वेंदो, उनखां पोइ क़ज़ा कंदो, उनजे मथां किफ़ारो कोन्हे को। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इहे सहूलियतूं अता फरमायूं। वअलल्लज़ीन युतीक़ूनहु फ़िद्यतु तआम मिस्कीन, पोइ जेके ताक़त रखनि था उनखे, पोइ उनजे लाइ आहे खाराइणु मिस्किननि जो। मुंहिंजो फिद्यो छा आहे? खाराइणु मिस्किन जो। इन मां मुराद छा आहे? इन मां मुराद हीअ आहे जो पहिरियों इब्तिदा में रोज़ा जॾहिं फ़र्ज़ु थिया त पोइ हिकिड़ा रखनि पिया, ॿिया रखाइनि पिया, ताक़त वारा जेके ताक़त रखनि पिया फिद्ये जी, फिद्यो ॾियनि। फिद्यो खाइण बि ॾाढो मसइलो, खाराइणु ॾाढो मसइलो। पोइ
अल्लाह ताला अहिड़ी सहूलियत अता फरमाई त हिन ग़रीबनि खे तव्हां रोज़ा रखायो, माना इन बहाने सां हिन जो पेट त भरिजे। हा, अखर सॼो ॾींहुं रोज़ो, पर उहो इफ़्तार ते जो ॿिया खाधो खाराइनि उन्हनि खे, सहरी जो बि ॿिया खाराइनि, पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते हली इरशाद फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, पोइ अल्लाह ताला सभिनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ करे। जेकॾहिं इहो जेको निज़ाम अॼु हले हा त पोइ छा था सम्झो त रोज़ा हिकिड़ो बि न लॻेव आहे, सभु को खाराइण लाइ तयारु रहियो आहे। क़ुर पाक में सहूलियत आहे न, इहो अॼु करे इहो साॻियो ई कानून हले हा, जॾहिं त रोज़ो केरु रखे हा, हर कोई ॿार महीने जो राशन कढी कंहिं ग़रीब खे ॾेई छॾे हा, पर ग़रीब बि न वठे हा, उहो ग़रीब बि ईअं चए हा त मूं वटि बि 32 ॾींहंनि जो खाधो आहे, मां पाण ॿिए खे ॾींदुसि, न रखंदुसि। पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पोइ सभिनि जे लाइ हुकुम फरमायो त तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हुन में ग़रीब बि अची वियो, अमीर बि अची वियो, शाहूकार बि अची वियो, मर्द बि आयो, औरत बि आई, जेके बि सिहतमंद आहिनि, सफ़र ते वियल न आहिनि, मुक़ीम आहिनि, सभिनि जे मथां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात रोज़े जो फ़र्ज़ु आहे। मालिक जी हिन में कई हिकमतूं आहिनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।